जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हसन जखरानी की रिपोर्ट मुताबिक जैकबाबाद में आम इंसान तहरीक पाकिस्तान मरकज पारा सैयद अली शाह आबिद सिंधी अल्ताफ मीरानी मुजीब खोसो नदीम जोयो गुलजमान उमरानी न्याज अली लखारी मौलादाद पेचूहो हबीब सीलरो आशू बाबा आज़ाद मीडिया प्रेस क्लब के सदर नवाब अली लांघा डिप्टी जनरल सेक्रेटरी गुलाम हसन जखरानी नायब सदर वकार हुसैन कुरैशी राबता सेक्रेटरी राशिद जोयो नसरुल्लाह मीरानी जवादुल हसन सियाल ऐं ॿियनि जे अॻुवाणी में रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी डीसी चौक ते पहुती ऐं रैलीअ में तब्दील थी वई, जंहिंखे रहमान मेमण ख़िताब कयो। असांजे अमन मार्च जो मक़सद इहो आहे त असां सिंध में अमन अमान कायम करणु चाहियूं था त लुटेरनि जे राज जो ख़ात्मो करे अमन अमान बहाल थिए ऐं बदअमनी क़त्लो ग़ारत ऐं अग़वा जी वारदातुनि में इज़ाफ़ो थिए ऐं सिंध जे नियाणियुनि खे अगवा करे ज़्यादती जो निशानो बणायो पियो वञे ऐं हुन वक़्त ताईं जैकबाबाद जे मासूम नियाणी प्रिया कुमारी ऐं नवीद लाचारी खे बाज़ियाब न कयो वियो आहे। ऑपरेशन जे नाले ते लखें रुपया ख़र्च कया विया पर अमन अमान बहाल न थी सघियो आहे। पुलिस ऑफिसरनि ऐं एहलकारनि खे अगवा कयो पियो वञे। पुलिस अवाम खे तहफ़ुज़ ॾियण बदिरां ताक़तवर ऐं मालदार ज़मीनदारनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण में मसरूफ़ आहे। आम माण्हू खे न मिली रहिया आहिनि ऐं हर इदारे में करप्शन आहे, नाइंसाफ़ी आहे। बासरनि जो अलॻि कानून ऐं आम माण्हू खे बराबरी जे बुनियाद ते हक़ करे मिलंदा। सिंध में धाड़े राज ख़त्म कयो वञे, अगवा थियल यरगमलनि खे बाज़ियाब कराए वञे, प्रिया कुमारी सां गॾु औरतुनि खे अगवा कंदड़ जवाबदारनि खे फाहीअ ते लटकाए वञे ऐं वापारियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। पाकिस्तान जे अवाम करप्ट हुक्मराननि ख़िलाफ़ फ़ौज सां गॾु आहे। पाक फ़ौज मुल्क लाइ अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जिन खे अवाम कॾहिं बि विसारे नथो सघे।